आगाह कयो अव्हांखे जोईमा नए घाट जे तेज़ वेकरे काछी खे ॿोड़ खां पोइ FP बंद खे सोरो करे छॾियो आहे। बचाव बंद खे RD 35 खां RD 50 ताईं 6 रूणियूं पइजी वियूं आहिनि। ॻोठ मौलवी नूर मोहम्मद रोज़नाणी वटि रूणियूं लॻण खां पोइ ॻोठाणनि ऐं आपाशी अमले विच में चकरियूं थियूं आहिनि। अपडेट कयूं पिया जोईमा नए घाट जे तेज़ वेकरे काछी खे ॿोड़ खां पोइ FP बंद खे सोरो करे वरितो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बचाव बंद खे RD 35 खां RD 50 ताईं 6 रूणियूं पइजी वियूं आहिनि। ॻोठ मौलवी नूर मोहम्मद रोज़नाणी वटि रूणियूं लॻण खां पोइ ॻोठाणनि ऐं आपाशी अमले विच में चकरियूं थियूं आहिनि। गुज़िरियल राति खां लॻल रूणियूं अञा ताईं बंदि न थी सघियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं जोईमा अब्बास गाॾई खां। अब्बास आगाह कजो। असां पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा आहियूं त नए घाट काछे अंदरि जेका बोर्ड जा असरा जेके आया उहे जो FP बंद सां जेके लॻण खां पोइ FP बंद जी हालत इंतिहाई कमज़ोर ऐं उनखे अची सोरो कयो आहे। FP बंद जी जेका पंहिंजो RDयूं आहिनि मुख़्तलिफ़ RDयूं आहिनि RD 37, 38, RD 50 वटि राति जो देरि सां जेके रूणियूं पयूं उन 3 रूणियूं पयूं हुयूं जेको सबूत ताईं जेके हींअर ताज़ा तरीन सूरत हाल आहे। FP बंद के 6 जगहनि ते जेके रूणियूं थियल आहिनि। इरीगेशन अमलो जेके ऑफिसर ऐं इंतिज़ामिया आहे उहे हींअर ताईं अञा ताईं उन FP बंद वारी जॻह ते न पहुतियूं आहिनि। जॾहिं त राति खां वठी उते जेके चौकीदार बेलदार ऐं ॿियो जेको अमलो आहे उन खां जेके इहे जेको रूणियूं लॻल आहिनि उहे बदिजी न सघियूं आहिनि। जॾहिं त उते जेके मिशनरी पहुचाई वई आहे उहा मिशनरी बि नाकारा मिशनरी आहे। हिकु उते मौजूदु जेको ॻोठाणो हुयो उन ॻोठाणे सां राब्ते कंदे उन ॿुधायो त जेके राति खां वठी रूणियूं लॻल आहिनि उन सबबु असांजो जेको ॻोठ आहिनि ॻोठाणा 100 खां वधीक जेके ॻोठाणा आहिनि बंदि जे लॻोलॻि उहे ॻोठ समूरा जेके आहिनि ॻोठ ख़ाली थी विया आहिनि। जॾहिं त काछे अंदरि जेका सूरत हाल आहे हींअर छिनी समेत जेके ॿिया काछे जा जेके रोड रस्ता आहिनि उहे मुकमल तरह सां पाणी जे हेठि अची विया आहिनि। जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ियां अञा ताईं काछे वारनि जी का वाहिर न थी आहे। उते जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि उन्हनि जी किलत थी वई आहे। उते जेके माण्हू आहिनि उते मुख़्तलिफ़ जॻहनि तां ठीकु आहे अब्बास, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।